नाजरीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आया जो मेज़बान शकील सुमरो। नाजरीन केपीके में लोकल बॉडीज़ जी इलेक्शन खां पोइ ईंदड़ जेको सेटअप है जनरल इलेक्शन उन ते बहस जो सिलसिलो शुरू थी वियो है। मुस्लिम लीग नून में एसिताईं त वज़ीर आज़म ईंदड़ केरु थींदो, एहसन इक़बाल ऐं मरियम नवाज़ जो जेको आहे उनमें इख़्तिलाफ़ बि साम्हूं आया आहिनि। मरियम नवाज़ जो चवणु आहे त वज़ीर आज़म जो फ़ैसिलो मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ कंदो, जॾहिं त एहसन इक़बाल जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून जो जेको पार्टी जो सदर आहे उहो ई वज़ीर आज़म थींदो। उन सां गॾोगॾु नवाब वली मोहम्मद में 800 एकड़ जेका बनी आहे जंहिं ते कब्ज़ो कयो वियो ऐं आसिफ़ ज़रदारी जी मौजूदगी में जेको 2 ॾींहंनि ताईं एहतजाजी धरणो लॻो, उन धरणे जा नतीजा साम्हूं आया ऐं गुज़िरियल राति उहो धरणो ख़तमु थी वियो आहे। ॻाल्हियूं कामयाबु थियूं आहिनि ऐं हींअर जेके उते पुलिस पिकटूं हुयूं, पुलिस जी नफ़री हुई, उहा उतां हटी वई आहे ऐं असल जेके खातेदार आहिनि उहे पंहिंजी ज़मीनुनि ते पहुची चुका आहिनि। इन क़िस्म जी जेका मोमेंटम आहे, असां ॾिठो त नाज़िम जोखियो जो जेको केस थियो, क़तल केस थियो, उनमें बि इन क़िस्म जो मोमेंटम नज़र आयो, पर उहो मोमेंटम अॻिते हली जेको आहे उहो कंप्रोमाइज़ थी वियो। सिंध जे अंदरि इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मोमेंटम उभार उथनि था, पर के पंहिंजे नतीजनि ताईं पहुचनि था ऐं के कंप्रोमाइज़ थी वञनि था। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे माहिर क़ानूनदान ऐं सीनियर तज़िये निगार जावेद काज़ी साहब, सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार मंज़ूर शेख साहब। शुरू कयूं था जावेद काज़ी साहब खां। जावेद काज़ी साहब, लोकल बॉडीज़ जेके केपीके में इलेक्शन थी आहे उन जा नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। JU आहे, मौलाना फज़लुर रहमान जी जेका जमायत आहे हिकिड़ी पॉपुलर जमायत थी उभरी आहे ऐं उन खां बाद में पूरे मुल्क जे अंदरि ईंदड़ सेटअप जे हवाले सां बहस जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। मुस्लिम लीग नून में त वज़ीर आज़म जीअं मां पहिरें चयो त केरु थींदो ईंदड़ मुस्तक़बिल जो, उन ते बहस शुरू थियो आहे। एहसन इक़बाल जो चवणु आहे मुस्लिम लीग नून जो जेको प्रेसिडेंट हूंदो उन में पार्टी ला मुताबिक़ उहो ई वज़ीर आज़म थींदो। कीअं ॾिसो था केपीके जा जेके लोकल बॉडीज़ जा चूंड नतीजा आहिनि, वाकई को सेटअप तब्दील थिए पियो? जनरल इलेक्शन जेका आहिनि उहो बिफोर टाइम बि थी सघे थी या PTI खे जेको उतां अपसेट मिलियो आहे, त ईंदड़ फ्यूचर में कीअं था ॾिसो पॉलिटिकल सिनेरियो? सभ खां पहिरीं त शकील साईं, गवर्नमेंट हुई PTI हुते KPK में ऐं पंहिंजे हिसाब सां उन्हनि जेके आहिनि सेटअप्स ठाहिया हुआ, उन वटि पुलिस बि हुई, सभु कुझु हो। ऐं असां ॾिठो आहे त जॾहिं उहा इलेक्शन थींदी आहे त गवर्नमेंट खे ख़ुदि वरी एज वधीक हूंदो आहे। पॉपुलरिटी जेका हिसाबु आहे तमामु विञाए चुको आहे। महांगाई जो जेको आहे तव्हांखे ख़बर आहे ऐं उते जेका असां ॾाढी ज़बरदस्त अनरेस्ट आहे, तमामु ठीकु ठाकु अनरेस्ट आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में शायदि तव्हांखे इहा ख़बर हूंदी त 1947 खां वठी हिकु दफ़े उन्हनि बादशाह खाने खे खटरायो 46 में, वरी 47 खां पोइ 6 महीना ऐं मस गुज़रिया त हिननि भाऊ वारनि जेको आहे सो कांग्रेस खे जेको रेफरेंडम थियो। उन खां पोइ जेके 3 गवर्नमेंट 5 साल खां पोइ त हिते असां 50 साल थिया आहिनि त असां का शइ कोन था करे सघूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु। उहो ANP खे बि गवर्नर ॾेई वेठा आहिनि, JUI खे माना कहिड़ी हुई जेका मुशरफ ज़माने में, उन इत्तेहाद खे बि जेको आहे सो ॾेई चुका आहिनि ऐं वरी हाणे इमरान ख़ान खे बि ॾिनो अथनि। त उहे पश्तून जेके आहिनि से जल्दी फ़ैसिला कंदड़, तमामु तकड़ा फ़ैसिला कंदड़। ऐं ख़ान साहिबु प्योरली पश्तूननि जो फ़ैसिलो आहे या मथां का स्ट्रेटेजी आहे, कंट्रोल थियो आहे? उनजी का एविडेंस कान थी मिले न। एविडेंस जीअं भली पोएं दफ़े जेके इलेक्शन जेको उनजी एविडेंस मिली वियूं, कहिड़ो सिस्टम हो जेको बंदि थी वियो सिस्टम 48 कलाकनि खां जेके त पोइ एविडेंस कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल आहे उहो ऑप्शन मौलाना फज़लुर रहमान वारो उनखे अञा जेके एविडेंस ठीकु ठाकु न मिले पई। तव्हां ॾिसो अॻे बि जलसा कंदो रहियो, हिकु ॿ टे जलसा करे तमामु वॾा शानदार जलसा कंदो रहियो आहे फज़लुर रहमान। ऐं इन में इहो बि कुझु इन्फ्लुएंसिस हुजनि, पर इन्फ्लुएंस में हुन वरी कहिड़ो भाउ जेको आहे त न कुझु ॾियण लाइ तयारु कोन, बहाना पिन हुन ते 4 न पिन PTI उन ते TTF जे हवाले सां हुन कहिड़ी जेका आहे भई फाशिज़म जी या जेका हितां जेको मज़हबी कार्ड इस्तेमालु करण में जेको इमरान ख़ान लिका रताड़ियो उहो त कंहिं कोन TLP सां ठा कई, हे कई हो कई, रियासत मदीना जूं ख़बरूं कई, तस्वीरूं खणी बीह रहियो, सॼो वियो हुन सां जेको आहे वज़ीरिस्तान जो जलसा बि खणी वियो, हुनजो वॾो वॾो तर्जुमान। उहो जेको अवाम आहे उहो ॿुधाए थो त असांजो तालिबान सां एॾो को डायरेक्ट तालुक आहे ई कोन को। हाणे ॻाल्हि इहा आहे त हुनजो ऑप्शन जेको आहे उहो एॾो भलो कोन आयो आहे मौलाना फज़लुर रहमान जे बारे में, पर तूं रुगो डर त असां ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे, उन में मौलाना फज़लुर रहमान तव्हां सां गॾु PTI में बि वेठो हो। मौलाना फज़लुर रहमान जा असांजा वाक़ई बि हुन सां ठीकु ठाकु
इख़्तिलाफ़ आहे त असांजी सोसाइटी जे फैब्रिक खे हिकिड़ो जेको आहे असीं मज़हबी पॉलिटिक्स जे ख़िलाफ़ आहियूं वेरी फ्रेंकली असांखे कान थींदी मज़हबी पॉलिटिक्स पर इहो छा वली खान वारा कोन वेठा हुआ मौलाना मुफ्ती महमूद सां गॾु भई 70 जेका 1 खां पोइ जेका गवर्नमेंट ठही आहे ख़ैबर पख्तूनख्वा में उन में मौलाना फज़ल रहमान चीफ मिनिस्टर हो मौलाना मुफ्ती महमूद जेको आहे सो चीफ मिनिस्टर हो हिननि जो ANP हुनजी कोलिजन पार्टनर हुई हिन वक़्त जी त इहे फ़ैसिला थींदा त मौलाना जो हिकिड़ो डेमोक्रेटिक जेको आहे सो हिकिड़ो फेस आहे उनखे एक्नॉलेज करणो पवंदो जीअं नवाज़ शरीफ़ जो डेमोक्रेटिक फेस आहे हुन वटि बि हिकिड़ो TTP टाइप शइ आहे TLP टाइप शइ आहे कैप्टन सफदर उन वटि बि जेके असांजी पर ॻाल्हि इहा त असांजा हिकिड़ा जेके आहिनि सेकुलर असांजा जेके आहिनि रियासत ऐं मज़हब खे अलॻि अलॻि करण ॾिसण राज़ा बि आहे पंहिंजी जाइ ते पर हिन शॉर्ट टर्म बेसिस ते मौलाना फज़ल रहमान हुन पख्तूननि जे कल्चर बल्चर जे हिसाब सां ठही आयो आहे हुनजी माना का बि अहिड़ी एविडेंस कान्हे जिते पाण वेही यकदमि के नतीजे ते पहुचो ऐं इहो हुननि जेको आहे सो हिकिड़ो PMLN बि हाराए वई आहे उते का ख़ासि अक्सर कान्हे पीपल्स पार्टी बि उते हाराए वई आहे ख़ासि अक्सर कान्हे का त हाणे इन में आउं सम्झां थो इन में जेको आहे सो राइटिंग ऑन द वॉल वारी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान इलेक्टेड हो उन अॻु में बि को वोट कोन हो हाणे हो जेके थिए हाणे इन में इमरान ख़ान कोन थो वञे इन में सॼो क्लस्टर थो वञे पियो ऐं वधीक क्लस्टर जी तफ़सील में नथो वञणु चाहियां पर हिकिड़ी पूरी जेका हेठां खां वठी जेका बि हिकिड़ी जेका आहे सोच उहा कंहिं एस्टेब्लिशमेंट जी पोज़ीशन में हुजे या कंहिं ॿिए हंधि हुजे उहे हाणे क्लस्टर खां ऐं एस्टेब्लिशमेंट जी जेका जनरल सोच इहा आहे त हाणे ॾाढो ठीकु ठाक गन थी वियो आहे हाणे तव्हीं माना जेको आहे सो अटो त हाणे नई जेका आहे जी मंज़ूर शेख साहब KPK जा लोकल बॉडीज़ जा नतीजा जीअं काज़ साहब चयो त हीउ पूरो जो पूरो क्लस्टर जेको आहे उहो वञे पियो मां सम्झां थो त मैसेज कन्वे थी चुको आहे PTI सरकार खे कुझु बि चइजे मौलाना फज़ल रहमान जो हुते खटे अचणु या PDM खे जेका अकोमोडेशन मिले थी जो पाण वटि जेका इलेक्शन आहे उहो इलेक्शन कमीशन एॾो को आज़ादु इदारो कोन्हे कंट्रोल थींदियूं आहिनि कीअं ॾिसो था नतीजनि खे तव्हां सम्झो था त ही इम्पैक्ट हिन नतीजनि जो जनरल ईंदड़ जनरल इलेक्शन ते पवंदो सेटअप ते पवंदो मां सम्झां थो त शहीद साहिबु 4-5 शयूं जेके आहिनि उहे ज़हन में रखणु इंतिहाई ज़रूरी आहिनि जॾहिं असां KPK जो ऐं ख़ासि तौर ते हिननि इलेक्शन रिज़ल्ट्स जो एनालिसिस कयूं उनजो तर्जीह कयूं नंबर 1 काई साहिब जी हिन ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ थो कयां त असांखे KP में या पख्तून कंस्टिट्यूएंसीज़ में तकड़ा फ़ैसिला नज़र ईंदा आहिनि ऐं हर तव्हांखे जल्दी ॿिनि एटलीस्ट 10 years खां पोइ तव्हांखे हुते तब्दीली ईंदी नज़र ईंदी बिल्कुलु हाणे उन में इहो आहे त इनखे तव्हां तकिड़ो फ़ैसिलो कयो चओ या माण्हू चवनि था त इहो काफ़ी अकुलमंदी जो फ़ैसिलो हुजे थो हिते नाज़रीन हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था वेलकम बैक नाज़रीन जी मंजूर साहब हा ॻाल्हि इहा थिए पई त हिकु त जेको आहे उहो हुते पश्तून भाउर जेके असांजा आहिनि उहे फ़ैसिला ईअं कनि था उन सां फ़ाइदो इहो पए थो उन्हनि खे त मिसाल तौर ते का हुकूमत अचे थी उहा कोशिशि करे थी त मैक्ज़िमम परफॉर्म करे हिन ई सिस्टम में ऐं मुख़्तलिफ़ सेक्टर्स में वॾे पैमाने ते पैसा बि लॻनि था वरी उहा जेकॾहिं मिसाल 1-2 years सही नथी परफॉर्म करे त ॿी पार्टी जेकी आहे उनखे वारो थो मिले ऐं पोइ तव्हां ॾिसंदो त जेका ॿी पार्टी अचे थी उहा वरी पंहिंजा पेर खुपाइणु पंहिंजो पावर मेंटेन करण जे चकर में उहे वधीक हू खणे थी बहरहाल इहा स्ट्रेटजी जेकी आहे इन ख़ैबर पख्तूनख्वा में तरक़ी जे इंडिकेटर्स खे बि काफ़ी मज़बूत कयो आहे हिकिड़ो फैक्टर इहो आहे ॾिसण जो ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि इन में ॿाराया आहिनि ई कोन त असां वटि न सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टियूं सिविल सोसाइटी ऐं माण्हू जो हिकिड़ो वॾो तइदादु इन शइ ते नज़र रखे थो त माहौल छा आहे हेॾे अरसे खां तक़रीबन साल सवा खां इमरान ख़ान वारी हुकूमत जेकी आहे उन ते तमामु वॾे पैमाने ते उन्हनि क्वार्टर्स खां कंटिन्यूअसली जेकी आहे उहा तनक़ीद थिए पई त हू परफॉर्म न करे सघियो आहे जेके क्वार्टर्स वॾा इम्पोर्टेंट हुजनि था इहा शइ बि ज़ारी ॻाल्हि आहे जेको वोट आहे उनजे स्विंग ते फ़र्क़ु पए थो नंबर 2 नंबर 3 मौलाना फज़ल रहमान खे भला छाजे करे उहो मिली मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त
मौलाना फजल रहमान हिकिड़े वॾे अरसे खां हिकिड़े प्रोटेस्ट हिकिड़ी एहतिजाजी सियासत में जेको आहे उहो इन्वॉल्व आहे। असां ॻाल्हि इहे था कयूं त इहे पार्टियूं जेके आहिनि इहे कंहिं इनक़िलाबी पार्टियूं न आहिनि, इन्हनि खे इक़्तिदार वठिणो आहे। जॾहिं तव्हां मुस्तक़िल जेकी आहे उहा अपोज़िशन जी पॉलिटिक्स कयो था, एक्टिव पॉलिटिक्स कयो था ऐं एहतिजाज मुज़ाहिरा माण्हुनि सां कॉन्टेक्ट में हुजो था त उहो तव्हां किथे कैपिटलाइज़ कंदो, कैपिटलाइज़ तव्हां हिते कंदो। उनखां अलावा मां सम्झां थो त जेको सिंध सॼे पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जी इकॉनमी जेकी आहे उहा सफ़ा ड्रही पई आहे। बल्कि शबन ज़ैदी रिसेंटली चयो, उन ते वॾो बहस हलियो मुल्क जे अंदरि त पाकिस्तान जेको आहे उहो बैंकरप्ट थिए पियो या थी वियो आहे। जेका हेॾी सारी ख़तरनाक इन्फ्लेशन जेका उनजे करे गुरबत पैदा थी आहे, हर सेक्टर मुतासिर कयो आहे, उहा उन शइ बि उते ॾाढी ॻाल्हि आहे असरदार। हिते 4 शयूं वॾियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां ॾिसो था हिते नतीजा तव्हांखे ANP घटि इन जे करे वोट थिया आहिनि या उनखे घटि रिस्पॉन्स इन करे मिलियो आहे त ANP जी हर लेवल जी क़यादत मां तमामु घणा माण्हू जेके आहिनि उहे मज़हबी इंतिहा पसंदनि जेके आहिनि मारे छॾिया आहिनि। बाक़ी मौलाना फजल रहमान मौजूदु आहे, PTI तव्हां ॾिसंदो हा भले हुनजो तव्हां नाज़िम जो उम्मीदवार मारियो। पीपुल्स पार्टी जेकी आहे उहा उन मां हरूभर बि एतिरी उमेदु कोन्हे जंहिं क़िस्म जी पीपुल्स पार्टी पॉलिटिक्स कई आहे तव्हां पाण ॾिसी सघो था। पीपुल्स पार्टी खे सिंध जा माण्हू सिंधी वोटर वोट ॾे ॿाराड़ियुनि में उहा अलॻि शइ आहे, पर ॿिया सूबा पीपुल्स पार्टीअ खे कीअं ॾिसनि था उनजो इमेज कहिड़ो आहे तव्हांजे साम्हूं आहे। हाणे इहो आहे त इमरान ख़ान खे इहो मैसेज आहे या कोन्हे उहा त ॻाल्हि चिटी आहे, पर इमरान ख़ान खे मैसेज वञण जो हिकिड़ो वॾो सबूत इहो आहे त हाणे ताज़ो जेका तक़रीर जेका थी आहे उन में साईं चयो आहे त जेको आहे पाकिस्तान जी जेका पॉलिसी आहे सॼी फॉरेन पॉलिसी ऐं सॼी जेका वॉर ऑन टेरर जेकी आहे उन में असांजी इन्वॉल्वमेंट जेका हुई डॉलर कमाइण जे करे। हाणे अंदाज़ो कयो त हुन जेको असांजो जेको रियासत जो जेको सॼो केस हुयो त इहो इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु असांजी पंहिंजी जंग आहे ऐं इहा पाण विढ़ूं था। इन में तव्हां ॾिसो त इन में केतिरा फोर्सिस जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जूं जानियूं वयूं, आम माण्हुनि जूं जानियूं वयूं, तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, वॾो। ठीकु आहे। हाणे इमरान ख़ान जेको वज़ीर आज़म आहे हिन मुल्क जो उहो जॾहिं चए थो त इहो सॼो सभु कुझु असां जेको आहे उहो डॉलरनि जे करे कयोसीं त इहो त सिधो सो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हिकिड़ो सॼो कंप्लीट केस ठाहिण वारो मामिलो आहे ऐं डॉलरनि जे जनरल ज़िया जो दौरु खां कंटिन्यूसली चए थो। हाणे अंदाज़ो कयो त फॉरेन पॉलिसी जेकी आहे उहा पाण वटि कंहिंजे हथ में हुजे, पंहिंजी फॉरेन पॉलिसी जेको आहे असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे हथ में हुजे थी। उन सां गॾोगॾु हीअ जंग असांजी आहे या अमेरिका जी आहे उन में त पार्लियामेंट बि इन्वॉल्व हुई, सॼो पॉलिटिकल यानी पाकिस्तान जी जेका सॼी रूलिंग एलीट आहे न सिर्फ़ु सिविलियन बल्कि मिलिट्री जेकी आहे इहो पॉइंट खणी ही जेको मंजूर सवाल कई आहे स्पीच जेका प्राइम मिनिस्टर जी आहे, प्राइम मिनिस्टर जी स्पीच लोकल बॉडीज़ जा नतीजा ऐं मुस्लिम लीग नून में जेको डिस्कशन थिए थो पियो प्राइम मिनिस्टर वारो उनखां पोइ आसिफ ज़रदारी फार्मूला ठाहिण वारनि ना हिकिड़ो मैसेज कन्वे कयो आहे त ज़ाहिर आहे पीपुल्स पार्टी बि हिकु वॾी प्लेयर आहे। साधारण पंजाब में हू चवनि था हिन दफ़े हू वोट खणंदा। सेंट्रल पंजाब में जेको मार्जिन आहे हुनजो वोट जो पहिरें 2-3 हज़ार हूंदो पर हाणे उहो 15-20 हज़ारनि ताईं उहो वञी पहुतो आहे। त ईंदड़ सेटअप ते जीअं पाण ॻाल्हायूं ज़ाहिर आहे ही प्राइम मिनिस्टर जो रिएक्शन बि थी सघे थो जेका स्पीच आहे उहो कहिड़ो ठहणु वञे पियो। ॾिसो इम्पोर्टेंट मंजूर साईं जेका ॻाल्हि जेके विसारियूं पिया उहा इहा ई आहे जेका शकील साईं कई त हाणे अॻिते शयूं ठहनि कीअं पियूं। हिकिड़ी त बाक़ी 3 सालनि खे तव्हीं छा बि चओ को हाणे को शेख मुजीबुर रहमान कोन हो हिन मुल्क में जो को हाणे ईस्ट पाकिस्तान ठहे, पर इकॉनमी जो डिज़ास्टर एॾो ख़तरनाक थियो आहे जो असां जहिड़ो साने बंगाल वारे सूरत हाल में आहियूं। तव्हांखे हिनखे ईअं ई वठणु तव्हांजो जेको कंटेस्ट जो आहे त को सरहदूं टुटनि थियूं आहिनि, पूरो मुल्क थो वञे ट्यूमर ऐं कैंसर। इन में ई हाणे वञनि पिया। जीअं मुशरफ वियो, जीअं जालक वियो त बेनज़ीर भुट्टो खे घुराए त 4 सीटूं असांखे ॾियो, हे ॾियो तव्हां रखो, माई करे आई। ऐं उन खां पोइ मुशरफ वियो त हुन बि चयो त साईं हे जेको आहे कोंडीला राइस वग़ैरह कराए असांजी पंहिंजी माई माराए विझीसीं बेनज़ीर भुट्टो हुन पूरे प्रोसेस में। उहो बि ॾे वठि करे हुन चयो मां हिनखे फ्री पैसेज ॾियां थो पियो साहिब खे निकिरे हे करे जेको आहे ज़रदारी साहिबु डील कराई। हाणे उहो जेको अमेरिका विच में हूंदो उहो ॾाढो कमज़ोर आहे। अमेरिका जीअं उहो इन्फ्लुएंस न आहे, माना कोशिशि इहा आहे चाइना बि लॻो पियो थो, उहो बि लॻो पियो थो। विच में हुनजो वॾो तर्जुमान थियो कामरान खान, उन सीपेक ते वॾा सुवाल उतारे छॾिया। पाकिस्तान सऊदी अरब जे तव्हां सां अॻु में 2 सालनि खां तव्हां सां हिन बहस कंदो आयो आहे त हीउ सऊदी अरब ऐं दुबई खां कोन निकिरी सघंदो पाकिस्तान। उन 12-13 अरब डॉलर जा रेमिटेंस सऊदी अरब ऐं दुबई त पैराडाइम शिफ्ट पई अचे पाकिस्तान।
पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी में पाकिस्तान हेॾे थो बीहे जेको वर्ल्ड हिकिड़ो नओं जेका कोल्ड वॉर वारी डेवलपमेंट आई आहे या सोवियत यूनियन सां हो या अमेरिका सां हो या त चाइना सां हो या अमेरिका सां हो, उन में ही भाऊ हाणे का नई शिफ्ट पिया आहिनि पंहिंजी, उन शिफ्ट में हिननि खे हिकिड़ो सुठो उहो शिफ्ट केरु आणे शिफ्ट आणींदो जेको लीडर हूंदो, सही इहे आम माण्हू जा कम आहे कि कंसेंसस हूंदो। कंसेंसस इहो आहे त नवाज़ शरीफ़ एस्टेब्लिशमेंट ठहण लाइ तयारु आहे ई कान, ठीकु आहे न। हाणे विच में हिकिड़ी वरी का टाकोड़ो ज़रदारी साहिब सां गॾिजी को शहबाज शरीफ़ विहारे, ऐं शहबाज शरीफ़ जो मुंहिंजे ॻाल्हि में जेको तव्हां सन इक़बाल वारो जेको चओ था पिया न, इहा हिन जी नूरा कुश्ती आहे पार्टी आहे, इनखे अञा इन जो सही ठीकु ठाक एविडेंसिस आहियूं कोन। ख़ुदि उहो जेको हुनजो जेको हार्ड लाइनर आहे उनखे हू ठधो पिया कनि त जेको आहे सो असां वारो लीडर आहे उहो तय कंदो वज़ीर आज़म केरु आहे, ऐं सन इक़बाल हिकिड़ी ॻाल्हि थी त पार्टी जे अंदरि जेको आहे माना इहा पहुचार पार्टी त ॾाढी अनार्किस्ट थी वई आहे, पार्टी जो कारकुन ॾाढो जेको आहे PMLN जो ॾाढो रेड लॻो पियो आहे त हुनखे थधो वधो करे शहबाज शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर करिणो आहे। हाणे इहे सभु शयूं जेके इमरान ख़ान त सफ़ा वियो न, ख़ान साहिब वियो, ख़ान साहिब जी सॼी ॻाल्हि हुई, ख़ान साहिब सां गॾु जेके बीठा उहे विया, पोइ जाए हेॾा बीठा न होॾा बीठा, ईअं थियो इहा ख़ान साहिब वञण लाइ तयारु कोन हो, पोइ हाणे जनरल बरन जो हाणे ख़ुदा जो वासो ॾाहो थी ईअं न कर हिसाब किताब। त हाणे पॉइंट इहा आहे त उन पोज़ीशन ते ज़रदारी साहिब इज़ फोर्स ई आहे, तव्हांखे वणे न वणे ज़रदारी साहिब हिननि सभिनी में सूझ बूझ रखंदड़ सियासतदान आहे। हाणे हुनजी रिक्वायरमेंट बि इहा ई आहे, गोॾी का रेज़िस्टेंस वारी पार्टी त आई कान पाकिस्तान पीपुल्स पार्टी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हाणे ईअं ई थियो जेका असां सम्झो था सिंध वठंदा सिंध त परमानेंट मिलंदनि, सिंध पक मिलंदनि, सिंध खां कई वई कान्हे, मथे सेंटर में हिसो, सेंटर में ॾिसो शहबाज शरीफ़ हिननि सां जेको आहे माना अचे पियो, ठीकु आहे न। सिंध में इन करे कोन था वञो, सिंध जी पंहिंजाती पॉलिटिक्स जेके वॾा वॾा जेके आहिनि, जेके हेठि डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके माना ब्रोकर्स चओ या वॉर लॉर्ड्स चओ या वॾेरा चओ, उहे सभु ज़रदारी साहिब सां गॾु आहिनि, ॿियूं दूरी वरी मिड़े हिसाब किताब पंहिंजी जाइ ते थींदो। द थिंग इज़ दैट देयर इज़ अ चेंज। हाणे पाकिस्तान खे सऊदी अरब गाइड कंदो, पोइ ॿुधाइनि कोन था पिया पंहिंजी ॻाल्हि बज़ाहिर कर, सऊदी अरब तमामु वॾा लिंक्स आहिनि, सऊदी अरब काॾे पियो वञे, पाकिस्तान खे होॾे वञिणो पवंदो। सऊदी अरब मूं तव्हांखे चओ न माना होॾे हो बि सेकुलर थी विया। जो छा थींदो सीपेक ॾिसो, सीपेक जे बारे में असांजी पोइ अॻु में तव्हांखे ख़बर आहे, सीपेक हिकिड़ो त हुनजी स्ट्रेटेजी पाण ठाहिनि ख़बर न आहे। सीपेक वियो न हेॾे वरी ईरान ॾे थो वञे पियो न, सीपेक वरी होॾे वॾो खणी आया आहिनि, सीपेक त कोन ॿियो वरी खणी आया आहिनि होॾे जेको आहे। त हाणे उन में जेके कन्फ्लिक्ट्स आहिनि, जेके ठीकु ठाक कन्फ्लिक्ट्स आहिनि, उहे आहिनि जेके अमेरिका जे हवाले सां उन में सीपेक मुतासिर थींदो। हीउ जेको आहे पाकिस्तान जा कर्ज़ वॾा आहिनि उन्हनि ॾे झुकंदो, जिन जा कर्ज़ घटि आहिनि उन ॾे कोन झुकंदो, पोइ ॿिया वटि हेॾे होॾे करे मंजूर साहब कल्ह सां पैराडिम शिफ्ट जी ॻाल्हि करे थो फॉरेन पॉलिसी जे हवाले सां, त मथां लाइन जेका आहे सऊदी अरब जी ईंदी, जेकॾहिं सऊदी अरब जी लाइन आहे ज़ाहिर आहे त सऊदी अरब हिन वक़्तु वेस्ट खे अमेरिका खे वेझो उन ब्लॉक में आहे, त पोइ हिते सीपेक जो फ्यूचर छा बींदो वञे? ॾिसो सीपेक जे सिलसिले में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे, उहा इहा त इहो जेको सॼो जेको इनिशिएटिव आहे, इन इनिशिएटिव जा तमामु घणा जेके एस्पेक्ट्स आहिनि उहे प्रैक्टिकली जेके आहिनि उहे थी विया आहिनि। मिसाल पाकिस्तान तव्हां ॾिसो, पाकिस्तान में जेका पावर जी सिचुएशन आहे, पाकिस्तान जी इंस्टॉल कैपेसिटी, पाकिस्तान जे जेका कंज़प्शन आहे, जेका घुर्ज आहे उनखां वधीक आहे। हाणे इहा सॼी कैपेसिटी जेकी आहे उहा छाजे करे हुई, वारी ॻाल्हि आहे त हिते हाणे वधीक इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी, चाइना जेको आहे उहे इंडस्ट्रीज़ हिते शिफ्ट कंदो, जेको जिन में हुनजो ख़्यालु आहे त पाकिस्तान जे अंदरि चीप लेबर जे ज़रिए ऐं पाकिस्तान जे अंदरि हिन पोर्ट जे थ्रू, इन रूट जे थ्रू उहे दुनिया जहान में एक्सपोर्ट थियनि, ठीकु आहे। इहो बॉर्डर वारी ॻाल्हि आहे, हुनजो हर उन मुल्क में आहे जेको इन सिंगल रोड जेको आहे, वन रोड जेको आहे, उन इनिशिएटिव जो हिसो आहे। ॿी शइ इहा आहे त को बि वॾो अहिड़ो इनिशिएटिव कंहिं बि मुल्क जो हुजे, कंहिं बि पावर जो हुजे, उहो आउटराइटली बंदि या ख़तमु न थींदो आहे। तव्हांजी सॼी जंगुनि में वर्ल्ड वॉर्स हुयूं, उनजे बावजूदि बि ट्रेड जा, कॉमर्स जा हिकिड़ा सर्टिन जेके साइट्स आहिनि उहे सदाईं लाइव रहंदा आहिनि। इहो लाइव रहंदो हिते, कॾहिं तेज़ या कॾहिं हुन में। हाणे ॻाल्हि इहा आहे त इन में हिन सॼे खिते में जेका सॼी गेम थिए पई उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान जे सिलसिले में असां वटि काफ़ी ॿ चारि वॾियूं रुकावटूं। पाकिस्तान जेको आहे उहो हैवीली वेस्ट ते डिपेंड करे थो, पर असां वटि हिते एंटी अमेरिकनिज़म जो जेको सेंटिमेंट आहे उहो असांजे हुकुमराननि वॾे पैमाने ते जेको आहे उहो स्ट्रांग कयो आहे। तंहिंजे करे तव्हां ॾिसो था त इमरान ख़ान बि
जंहिंखे तकीरूं थो करे उहे हाणे तकीरो थो करे उहो तकीरूं अहिड़ी थो करे जहिड़ो हू प्राइम मिनिस्टर न हुजे तव्हांजे साम्हूं आहे। हाणे उन में सॼो मामिलो इहो आहे त पाकिस्तान जा जेके डिसीशन मेकर्स आहिनि न, तव्हां थोरी देरि लाइ तव्हां पाण खे डिसीशन मेकर था ॾिसो त असां छा था चाहियूं आइडियोलॉजिकली, असांजी सोच छा आहे, हिकिड़ो इहो अलॻि सिनेरियो आहे। पर पाकिस्तान जी रिक्वायरमेंट छा आहे? पाकिस्तान जी रिक्वायरमेंट इहो आहे त पंहिंजी फॉरेन पॉलिसीअ खे अहिड़े नमूने सां फिक्स करे जंहिंमें हुनजे एग्ज़िस्टेंस जो प्रॉब्लम न थिए ऐं हू इकनॉमिकली जेको आहे उहो सर्वाइव करे सघे। सऊदी अरब ऐं UAE जेको इहो सॼो जेको मिडल ईस्टर्न जेको ब्लॉक आहे उहो उन खां पाकिस्तान जेको आहे डिस्कनेक्ट नथो करे सघे। वारी ॻाल्हि आहे उन में रिलीजियस सबब बि आहे, उन में जेको आहे उहो रेमिटेंसिस वारी जेका ॻाल्हि चऊं था, असांजो वॾो हिकिड़ो तइदादु आहे माण्हुनि जो जेको उन्हनि मुल्कनि में कमु करे थो, उन्हनि जो इशू बि आहे। पर सुवालु इहो आहे त हिते असां वटि जेका हाणे इहा जेका हीउ सॼो मामिलो शुरू थियो आहे त भई जेको आहे पंहिंजो अमेरिकन सां नाहे रखणी, पोइ असां इन वार में हीअं थियासीं जेका वज़ीर आज़म पाण शुरू कयो, तव्हां उनजे इम्प्लीकेशन्स खे ॾिसो। हाणे उनजो इम्प्लीकेशन जेको आहे उहो तव्हां अंदाज़ो कयो त असां किथे किथे कहिड़नि कहिड़नि फॉर्मनि ते फाथल आहियूं, FATF में फाथल आहियूं, साईं तव्हांखे IMF सां कड़ो आहे, तव्हांखे वर्ल्ड बैंक ऐं ॿिया इदारा आहिनि उन्हनि खां जेको आहे उहो पैसा वठिणा आहिनि, सॼी डेवलपमेंट तव्हांखे जारी रखणी आहे। उन में मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहो फॾो जेको आहे उहो मूंखे हिते इंटरनल जेको इमरान ख़ान खे इहा ख़बर पइजी वई आहे न त हाणे ॻाल्हि पकी आहे, मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे उहो केस जेको आहे उहो पको आहे, मूव आहे, उनजो रद्द अमल बि थी सघे थो। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां ख़बर नथी पए, अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे त पाण चाइना ऐं रशिया वारे ब्लॉक में टोटली कीअं था वञी सघूं, हाउ इज़ इट पॉसिबल? यानी जेकॾहिं काली साहिब खां ई ॻणाइजे त जेका असांजी वेस्टर्न डेवलप जेका डिपेंडेंस आहे उहा हर फ्रंट ते असां वेस्ट ते डिपेंड आहियूं। चाइना रशिया इहे मुल्क जेके आहिनि उहे इन पोज़ीशन में ॿुधायो मिडिल ईस्ट मां रेमिटेंस जेको आहे, रेमिटेंस मिडिल ईस्ट मां रेमिटेंस हेतिरो आहे न। ॻाल्हि इहा आहे त असांखे हिते वॾो भूचाल आहे पॉलिसी जे सिलसिले में, जेके तब्दीलियूं मिडल ईस्ट में अचनि थियूं उहे मिडल ईस्ट ताईं महदूद कोन्हनि वारी ॻाल्हि आहे। पर गॾोगॾु मिडल ईस्ट वारी तब्दीली वॾे पैमाने ते इंडिया सां कनेक्टेड आहे। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको आहे असां वारो बाजवा साहिबु उनजा बयान जेके आहिनि उहे तव्हांखे चङे नमूने सां यादि हूंदा। हुन त लिबरलाइज़ेशन जी ॻाल्हि कई आहे ऐं हू चाहे थो त जेको आहे उहो फॉरेन पॉलिसी में इन टाइप चेंज अचे त भई राहूं खुलनि। पर उन वक़्त में प्रॉब्लम थियो त पाकिस्तान जो जेको फॉरेन पॉलिसी जो मामलो आहे उहो आहे वॾे पैमाने ते रिव्यू टाइम जेको आहे मुख़्तसिर आहे। ॿियो अहम इशू जेको लोकल ताज़ो नवाब वली मोहम्मद में जेको 800 एकड़ बनी आहे उन ते कब्ज़ो थियो, आसिफ ज़रदारी जेको पीपल्स पार्टी जो सरबराह जे को चेयरमैन आहे उहो उनजी मौजूदगी में उते धरणो लॻो आहे। उहे जेके विक्टम आहिनि खातेदार उहे हज़ारनि जे अंग में ॿारे बचे उते वेठा, 2 ॾींहंनि जे धरणे खां पोइ नेठ इंतज़ामिया सरेंडर कयो। अॼु उते पिकेट्स जेके आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि ऐं उहे माण्हू आहिनि, बाद में उनजो फ़ैसिलो बि थींदो। पर हीअ जेका उनमें मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, ज़ैन शाह, डॉक्टर नियाज़ कालाणी, ॿिया बि फोर्सिस हुआ, त हीअ जेको नवाब वली मोहम्मद में असांखे हिकिड़ो मोमेंटम ॾिसण में आयो। हूअं असां ॾिसूं था नाज़िम जो थियो, वरी पोइ अॻिते हली उहो मोमेंटम थियो, उहो कंप्रोमाइज़ थी वञे थो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हीअ जेको स्ट्रीट पावर शो थिए थो पियो, गवर्नमेंट सरेंडर बि करे थी, माण्हुनि खे कुझु रिलीफ बि मिले थो, इनखे कीअं था ॾिसो? भई हिकिड़ी ॻाल्हि त तमामु सुठी आहे त असां फौरी तौर ते एक्टिव, मां इहो एक्सपेक्ट नथो कयां त को फौरी तौर ते मोमेंटम अचे थो त उहो तव्हां बिल्कुलु तोड़ नतीजे ते पहुचाईंदो, पोइ जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे सज़ाऊं थींदियूं ऐं फिल्मी कहाणी वांगुरु न थींदो। पर तव्हां इहो ज़रूरु ॾिसो त मुख़्तलिफ़ मामलनि ते, मुख़्तलिफ़ ज़्यादतुनि ते, क़त्ल हुजनि, औरतुनि जा क़त्ल हुजनि, कब्ज़ा हुजनि, उन्हनि ते सिंध में जंहिं क़िस्म जो रद्द अमल अचे थो, आउं सम्झां थो इहा ॻाल्हि तमामु नई आहे ऐं इहो नओं फिनामिना आहे सिंध जो, इहो सिंध जो नओं एजिटेटिव फेस आहे। ऐं हीउ जेको एहतजाज थो थिए, एहतजाज थियो हिकिड़े अहिड़े शख़्स जी मौजूदगीअ में जेको असां वटि हिते तव्हां सम्झो था त तमामु घणो पावरफुल ऐं गॾोगॾु इहो आहे न सिर्फ़ु पावरफुल पर तमामु घणा माण्हू जिन खे ख़बर न आहे त कीअं था उहो कनि, हुनखे तमामु घणो पॉलिटिकली जेको आहे इंतिहाई आला दिमाग़ बि सम्झनि था। ऐं मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में कोन थी अचे त जॾहिं तव्हां हर शइ जेकी आहे उहा विकिरो करे
पंहिंजे पर्सनल ऐं पंहिंजे पॉलिटिकल मफ़ाद लाइ फ़ाइदो था वठो त इहा चालाकी कहिड़ी आहे, इहा विज़डम कहिड़ी आहे। तव्हां मूंखे हिकिड़ो ॿुधायो जंहिंमें तव्हां बिल्कुलु ऑनेस्ट ऐं सीधे पॉलिटिकल प्रोसेस जे थ्रू तव्हां पंहिंजे मुखालफ़नि खे शिकस्त ॾिनी हुजे, पोइ त माण्हू चइजे यार वॉट अ वाइज़ पर्सन। सिंध जो हर एकड़, सिंध जो हर रिसोर्स जेको आहे हू माण्हू जेको आहे उहो दाह ते लॻाए पॉलिटिकल बेनिफिट हासिल थो करे। उहो तव्हां असां चऊं था मिसाल कादी साहिब बि चयो त वञो न वञो तमामु वॾो वाइज़, मतिलबु कादी साहिब जे मिसाल डिस्पोज़ल ते रखिजे सिंध जूं सॼियूं ज़मीनूं, सिंध जा सॼा रिसोर्सिस। कादी साहिब चए कादी साहिब हीअ तोखे अबंडेंस में दौलत आहे बे इंतिहा, तव्हां हिन खे इस्तेमालु कयो ऐं नतीजा वठो। इन में कहिड़ी अरबी फासी आहे? ॻाल्हि इहा आहे त तव्हां पॉलिटिकल लीडर, मासिस जे लीडर जे तौर ते तव्हां पंहिंजे पॉलिटिकल स्ट्रेटजी, तव्हां पंहिंजे विज़डम सां का बेनिफिट वठो जंहिंमें तव्हांजी धरती, तव्हांजे सूबे, तव्हांजे माण्हुनि खे नुक़सानु न पवे, त उन माण्हूअ खे हथ बि बचजनि, उन माण्हू जी वाह वाह बि कजे। तंहिंजे करे आउं नथो सम्झां त जी कसब तव्हां नवाब वली मोहम्मद वारो वॾा के उहे ज़मीनदार बि आहिनि, नंढा आबादगार आहिनि, हारी आहिनि ऐं घणा ई खातेदार आहिनि। कोर्ट में अॻु में ऑर्डर बि कयो उनजी फेवर में, वरी बाद में उते को केटी ठाहिण जो मनसूबो आहे, उन्हनि खे विक्टम कयो वियो, उते पुलिस पिकेट्स अची वई, उन्हनि खां बेदख़ल कयो वियो उन्हनि ज़मीनुनि ते, पोइ एहतजाज थियो। तव्हांजे ॾाढो सॼी सूरत हाल आहे। शकील साईं, आउं थोरी देरि टेक्निकली ॻाल्हि कयां। मां अॼु वेंदो आहियां, मुंहिंजा जेके रेवेन्यू कोर्ट्स में केस लॻंदा, नवाबशाह में बि मीरपुर ख़ासि में हीअ सॼी कब्ज़ा खोर हिकिड़ी जेका असां माफ़िया आहे, हेॾे को सैयद आहे, को टिनि नियाणियुनि जी जेका पंहिंजी भाइटियुनि जी जेका आहे सा नाला खणी कोन थो आऊं वठां, छो त नाला वठां मीरपुर ख़ासि में उन नियाणी ज़मीन ॾुखाए। हेॾे नवाबशाह में मुंहिंजा क्लाइंट्स आहिनि, रेवेन्यू कमिश्नर और अपील मां पहुता न बि अपील सां अपील जो रोज़ अपील ॿुधी थी वञे, साल खां अपील ॿुधे कान थी पई। रेवेन्यू डिपार्टमेंट ऑफ सिंध इज़ द बिगेस्ट ट्रेजेडी। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो लॉ अथव। लॉ इहो अथव त तव्हांजा जेके बि डिस्प्यूट्स आहिनि, अगरि कंहिंखे ज़मीन जे खातनि ते हेॾे होॾे, उहे तव्हां विझंदो असिस्टेंट कमिश्नर कोर्ट आहे, असिस्टेंट कमिश्नर खां पोइ वरी एडिशनल कमिश्नर कोर्ट आहे, पोइ वरी कमिश्नर कोर्ट आहे, पोइ रेवेन्यू बोर्ड कोर्ट आहे, पोइ तव्हां वेंदो हाई कोर्ट, हाई कोर्ट में तव्हां ग़लति करे, तंहिंखां पोइ वेंदो तव्हां सिविल कोर्ट में। त मरी वियो न मरा, उहो साल 2 साल खां ॿुधाई कोन थो फ़ैसिलो। आउं चवां थो हुन कमिश्नर खे त बाबा तोखे ख़ुदा जो वास्ते फ़ैसिलो ॾे, मुंहिंजे दुश्मन खे फ़ैसिलो ॾे, त आउं थोरो मथे त निकिरां। तव्हां हाई कोर्ट वञी चुको आहे, हाई कोर्ट वञो, हाई कोर्ट काई साहिबु पूरी जेका आहे करे अचो, पूरो हिसाब किताब करे अचो। द थिंग इज़ दैट इहो लॉ जेको ब्लैक लॉ आहे, जेको अंग्रेज़ जो ठहियल लॉ आहे, जेको असिस्टेंट कमिश्नर कोर्ट आहे, जेका एडिशनल कमिश्नर कोर्ट आहे, जा मेंबर रेवेन्यू बोर्ड आहे, उहो बंदि कयो न यार। हीअ त वॾो जेको हारी, उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे छा मसइलो हुयो, त जेको हारी आहे, जेको वॾे पिया लॻो पिया, छा लॻो पिया, हुन जा 2 ॿार न बनी आया। हो चई मूंखे हिनखे वोट ॾियो, 2 ॿार जे मुंहिंजा खसे विधो हलियो। ऐं हुनजी पूरी ऐं उनजो जेको आहे अॼुकल्ह नवाबशाह वॾा जेके चोट माण्हू आहिनि से ज़दारी आहिनि, हिन में ॿधाया त आहिनि ई कोन, आई एम वेरी सॉरी टू से। माना उन में जेके आहिनि से मजबूर करे तव्हां हुन माण्हुनि खे रस्तनि ते पियारियो आहे। जॾहिं लॉ फंक्शन न कंदो, जॾहिं का शइ फंक्शन कंदी आहे, 20 सालनि ताईं मां रेवेन्यू कोर्ट में लताड़े बीह रहियो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हू ॻोठु आहिनि नवाब वली मोहम्मद, उन खां पोइ हुनजी पोज़ीशन आहे न। बाबा मुमकिन आहे को ज़मीन ते को झेड़ो बेड़ो हुजे, ज़रदारी साहिब जी साइड जॻह जो जेको आहे सुठो हुजे, पर जंहिंजो कब्ज़ो आहे उहो त कोन वठिबो न, जिते कोर्ट कब्ज़ो छॾाए। तव्हां बंदूकनि ते हुनजा कब्ज़ा छॾाया, कब्ज़ा कढियो त कब्ज़ो कयो, त इहो कहिड़ो कानून आहे? त पोइ वठो न, पोइ माण्हू रस्तनि ते बीठा आहिनि। ऐं कमिश्नर ॾे मां छो वञा, असिस्टेंट कमिश्नर मां छो वञा? इहो लॉ बंदि करायो न। इहो 20 सालनि 10 सालनि ताईं 50 सालनि ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी वेठी आहे, हिनखे कंप्यूटराइज़ कोन करे सघां। कंप्यूटराइज़ वग़ैरह थोरा घणा थिया आहिनि सिस्टम। हीअ जेके ॻोठ हिननि खे पको त कयो न, ॻोठनि खे हुननि खे जेको आहे सो रेगुलराइज़ कयो। हुनखे कहिड़ो आहे जेको आहे ॾिबो आहे सनद ॾींदा आहिनि, ॻोठ ज़मीन तो बाइंग एंड सेलिंग बि करे सघे थो। सॼी सिंध जेका आहे सा एडाक ते थी हले पई, ऐं सभिनी वॾनि खे एडाक वारी सिंध खपे। त इहो जेको वॾेरो आहे, इहो जेको हारी आहे, इहो कुड़मी आहे, उहो पेरनि में किरे पियो, या त थाणे में छिकी थो मां, या रेवेन्यू डिपार्टमेंट छिकी थो मां। 2 डिपार्टमेंट, तपेदार ऐं SHO। सॼी सिंध SHO ऐं तपेदार जो पाछो आहे। उन ज़रदारी साहिब ऐं पीपुल्स पार्टी खां आसमान त कान आई आहे, साॻे वॾनि सां गॾु वेठी आहे। दिस वेरी अनफॉर्चुनेट। ज़बरदस्त कमु कयो आहे असां हारे शाह साहिबु। उन जी सियासत सां, उनजे ॿियनि सां मुंहिंजो इख़्तिलाफ़ थी सघे थो, हुनजे अरबाब रहीम सां दोस्ती ते मूंखे इख़्तिलाफ़ थी सघे थो, पर ॻाल्हि इहा त हिन वक़्तु हुन मेरिट ते कमु कयो आहे, आई एप्रिशिएट। जी मंज़ूर, हीअ जेका सिंध जे अंदरि आहे जेका ॻाल्हि कई तपेदार SHO जो गठजोड़
वरी उन वॾेरो जेको आहे उनजो इन्फ्लुएंस आहे उहो वरी असां ॾिसूं था असेंबली में वेठो आहे ऐं पीपल्स पार्टी जहिड़ी पार्टी जिते कंहिं वक़्त में जियालो हूंदो हाणे जियालो कारकुन न रहियो आहे हींअर त उहा इलेक्टेबल्स जी ज़रे घटि पार्टी थी वई आहे पर मसइलो इहो आहे त उनजो जेको मुतबादिल असां ॾिसूं था अरबाब ग़ुलाम रहीम आहे या को ॿियो आहे ज़ाहिर आहे सिंधी माण्हू वरी मोट खाए थो साॻी पीपल्स पार्टी ॾे त हीउ जेको ज़मीनुनि ते कब्ज़ा आहे ॿी बेवाजिबी आहे हीउ जेको असां रखी रखी जेको इहो उभार उभरे थो तव्हां सम्झो था इहा का शिकिल वठंदो अहिड़ी इहो उभार त बैलेट ते असर थिए इहो उभार जो फौरी तौर ते मां फ्रैंकली स्पीकिंग बैलेट ते असरु कोन थो ॾिसां पर इहो उभार जेको आहे उहो हाणे सिंध जो हिकिड़ो परमानेंट फीचर आहे छाकाणि त मीडिया जा अहिड़ा वसीला अहिड़ा ज़रिया ख़ासि तौर ते सोशल मीडिया खां पोइ आया आहिनि जंहिंजे करे तव्हांखे हरूभर बि ज़रूरत कोन्हे त तव्हांखे अचे मेन स्ट्रीम मीडिया अचे हू करे मिसाल तौर ते तव्हांजे एहतजाजनि में 20 माण्हू जेके आहिनि उहे मोबाइल फ़ोनूं खणी वेठा आहिनि ऐं कंहिं अहिड़े इम्पोर्टेंट वाक़े खे लाइव हलाइनि था या वीडियोज़ शेयर कनि था त हज़ारनि माण्हुनि ताईं फौरी तौर ते विदिन आवर्स जेकी आहे उहा रसाई थी वञे हिकिड़ी ट्रेंडिंग थी वञे तंहिंजे करे ज़ारी ॻाल्हि आहे त उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु पोइ मूव करणु उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणण बि ज़ारी ॻाल्हि आहे काफ़ी ॾुखियो थी थो वञे मजबूरी तौर ते सिंध जे अंदरि जेका सूरत हाल आहे जेका हालत आहे लास्ट टाइम तव्हांखे यादि आहे त हिते हिन ई प्रोग्राम वेठा हुआसीं त को बि अहिड़ो सिंध जो डिस्ट्रिक्ट कोन्हे जेको 50 खां 70% जी गुरबत में न आयो हुजे हाणे तव्हां अंदाज़ो करे सघो था त जिते 50% या 70% गुरबत आहे त उते कावड़ केतिरी परसेंट हूंदी इन जो तव्हां इहो अंदाज़ो लॻायो येस इहो हलंदो अॻिते हली इन जो नतीजो पॉज़िटिवली को न को निकिरणो ज़रूरु आहे इट टेक्स टाइम पर सुवालु इहो आहे त उन जे लाइ बि के घुर्जूं त हुजनि न घुर्ज इहा हुजे त हिकिड़ी का नंढड़ी पार्टी छो न हुजे या नेशनलिस्टनि मां को नंढड़ो ग्रुप ई छो न हुजे उहो हुनखे कैपिटलाइज़ करे सिविल सोसाइटी तव्हां असां जहिड़ा माण्हू कादी साहिब जहिड़ा माण्हू अहिड़नि माण्हुनि सां बीहूं पाण केतिरो था फ्रैंकली स्पीकिंग सो तंहिंजे करे इहो हिकिड़ो सॼो हिकिड़ो चेन आहे जेसि ताईं इहा चेन सिंध में न जुड़ंदी तेसि ताईं असांजे लाइ अहिड़े क़िस्म जा वाइज़ क़िस्म जा हुकुमरान हूंदा जिन खे चवंदासीं यार वाह वाह फर्स्ट क्लास अंदरां ई अंदरां खाट रणी गदारियूं कराए जेको आहे डिसऑनेस्टी करे माण्हुनि सां जेको आहे उहो पैसनि ते कंहिं न लालच लोभ कंहिं ज़मीनुनि ते मामिलो डील करे चई यार वाह जो कमु कयो साईं अहिड़ो वाइज़ आहे जंहिंजी का हद कोन्हे हाणे तव्हांखे असांजे विज़डम जो मयार ॾिसो मतिलबु मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे तमामु पढ़ियल लिखियल तमामु सुरीला क़िस्म जा माण्हू जेके आहिनि जिन खे मां ॾाढो प्यारु कंदो लाइक कंदो आहे उहे बि कॾहिं कॾहिं जेके आहिनि उहे मुतासिर थींदा आहिनि यार छा बि असां वाइज़ डिसीशन हो ॾिस फलाणे बलूचिस्तान जी हुकूमत कीअं कराई सेनेट में कीअं कयईं पोइ फलाणो कीअं कयईं जंहिं तरीक़े सां कयईं उन ते केरु कोन ॻाल्हाईंदो आहे हाणे इहो अंदाज़ो कयो जेकॾहिं असांजो पढ़ियल लिखियल माण्हू जेको पॉलिटिकल एनालिस्ट आहे राइटर आहे वकील आहे उहो जेकॾहिं साहब खे एॾो वाइज़ सम्झे यानी जेका आम तौर ते ॻोठनि में जेका इगड़ बिगड़ कंदा आहियूं उनखे को माण्हू विज़डम सम्झे त मतिलबु इन ते अफ़सोस थी करे सघिजे थो न हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नए उनवान सां हाज़िर थींदासीं काई साहिबु तव्हांजी महिरबानी मंज़ूर शेख साहिबु तव्हांजी महिरबानी